अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया HRJDO न्यूज़। ऐं आहियां वज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं असद अली सूमरे जी। पूरे दुनिया जियां दौलतपुर शहर के रहवासियुनि पारां एकता ॾिहाड़ो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो। दौलतपुर में एकता रैली कटपर पेट्रोल पंप खां शुरू थी, जेका शहर के मुख़्तलिफ़ चौराहनि खां शुरू थींदी प्रेस क्लब दौलतपुर पहुती। जंहिंमें जीअं सिंध क़ौमी महाज़ ऐं मुख़्तलिफ़ समाजी ऐं सिविल सोसाइटी के अॻुवाननि ऐं दौलतपुर जे आम भरपूर नमूने शिरकत कई। जॾहिं त रैली जी अॻुवाणी जीअं सिंध क़ौमी महाज़ के अॻुवान नज़ीर अहमद डायरी, एडी उनड़, फ़कीर हकीम लाखो, मुख्तियार उनड़ ऐं दौलतपुर शहर के समाजी अॻुवाननि रोशन अली सूमरो, मुदस्सिर उमरानी, डॉक्टर सलीम उनड़, कायम उनड़ ऐं ॿियनि कई। जंहिंमें सिंध अमड़ के कलामनि ते रक़्स कयो वियो। जाम सज्जाद, सागर उनड़, मोहम्मद खान उनड़ जिन ख़ुशीअ में केक पिणु काटियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।